जय श्री राम, जय श्री कृष्ण, हर हर महादेव। सचो साईं सतराम सब ते सहाय थे, साईं कंवरराम साहब सब ते कृपा करे, सखी बाबा उदाराम साहब सब ते आशीष करे। सभिनी रहिजी अचे। रामे बाबा, फजली बाबा, रामे बाबा, फजली बाबा। प्रभु प्रेमी, प्यारी मिठड़ी साध संगत, सभी आयलन जे चरणन में शीश झुकायूं था, आशीष घुरूं था। सदायो जीव हिन शिव शांति आश्रम संत बाबा उदाराम धाम जे प्रांगण में हिन सोहणी सुंदर सचखंड दरबार में सजन संतन जो दर्शन, सतगुरन जो दर्शन, साहबन जो दर्शन, साध संगत जो दर्शन, गुणी ज्ञानन जो दर्शन, भगत भक्तान जो दर्शन। हर रोज़ अमृत वेले प्रात समय 4 बजे शंखनाद जे धवन सां हाणे मूंखे अंदरि चइनि पिया हरिद्वार वेंदासीं, माण्हू जी फरमाइश शुरू थी वियो आहे, असांखे सौंग खपे, सौंग खपे। चए त 2000 मिलंदो, हुते 800 मिलंदा। मां चवण में ईंदो हरिद्वार जा आया, ओॾो खणी ईंदा, हड़ भरे ईंदा बसि। श्री राम। साईं कंवरराम साहिब जी वाणी सां सतगुरु जो दर्शन विराजमान, साहबन जो दर्शन विराजमान, ॾहनि गुरुनि जी मदा। वाह। साईं कंवरराम साहिब जी मदा, मंगल आरती, ध्यान, ध्वनि आरती, अरदास, तंहिंखां पोइ दादा साईं जो सत्संग, 100 घड़ी योगा, 7 बजे 40 हिसाब सां भॼननि जी शुरूआती, सिंधी, हिंदी। उन अंदरि मां हिकु भेण ख़ासि पहुचे थी शाम जो, अनुपम। अनुपम जी माना ईंदी आहे, उप माना नेकी, उप माना जंहिंजी नेकी चई न वञे, परमात्मा खे अनुपम सर्व आहे, जंहिंजी नेकी चवण में न ईंदी। जिसका भजन करो उनका रूप हो के करो। अगर मीरा का भजन अगर उन रूप में गाया जाए तो मीरा हो गई ना। अरे गुरु जो हर जपे, जो हर जपे सो हर जेहा, भेद न जानो मानस देहा। मानस के रूप में दे करके भेद न समझना ये ऐसा आदमी है, हरि का रूप है। श्री राम। पार ब्रह्म की आरसी संतों के पाने चौंदा से विचलित होते थे। संतों की ये देह जो लखा चाहे ब्रह्म को, तो संतों में लख ले। बाबा हरदास राम साहब सदाई यादि अचनि। मोकिलण महिल मां चवनि पियो साईं मुंहिंजे लाइ 2 अखर चई, संत मिलिया तो हर मिलिया, अंतर रही न रेख, राम दुहाई। जंहिं बि संत इहो सलोक ठाहियो आहे, उन राम जो कसम खयो आहे, दुहाई चइबो आहे कसम खे। राम दुहाई सच कहूं, साधु आप अलेख। ॿियो सलोक चयो,
सतपुरख जन जानिया सतगुर तिसका ना जिसके संग सिख उधरे नानक हरि गुण गान। बस शांति आहे। जलगांव इन पलंग ते जॻह मथो टेकण वेंदा आहिनि। उहो ई कमिरो बाबा को हूंदो 12 महीना ऊन्हारे सियारे गर्मी सर्दी उते इन हाणे नई बिल्डिंग ठही रही आहे जलगांव जी पर उन कमरे खां हथो न लाथो अथऊं। इहा यादगार बणी रहे। ईअं ॿुधायूं मूंखे सुठो कयो अथऊं। श्री राम। वाह वाह बाबा इहो नारो हलायो कहिड़ो ॿुधायां तव्हां चवंदो पिया न जय अमरलाल जय कंवरलाल जय अमरलाल जय कंवरलाल जय अमरलाल श्री राम। प्रोफेसर राम पंजवाणी साहब बॉम्बे जो हिकिड़ो हीरो हुया। उन कंवरराम जी ड्रेस पाए करे माना पगड़ी जामो छेर पाए ऐं लाल खे प्रगट कयो। झूलेलाल जा मेला राम पंजवाणी साहब खां ई शुरू थिया। श्री राम। वाह वाह वाह। ऐं 40 साल थिया साल में वधंदा ई रहनि था वधाए रहनि था। शुक्र आहे शुक्र। कॾहिं भॻवानु पाण खे प्रगट करे इहो हुनजे हथ में आहे। ॻाल्हि ॿुधायां जॾहिं मां 79 में हेॾे आयुमि पए मन में आयो भई जॾहिं ॾेढ साहिबु रड़की साहिब में ॾेढ साहिब ते लैन सां ख़ल्क़ बीहे तॾहिं मां सम्झां सचे साईं हाणे पाण खे प्रगट कयो आहे हाणे प्रगट कयो आहे तॾहिं मां सम्झां। उहो मुंहिंजी भावना पूरी थी मां हेॾे आयुमि सुठो साईं भॻवान लाइ चोड़ो छॾियो दरेश झूला दरेश वेठो साईशपत शुरू थी वियो हे भीड़ भीड़ हा मां 99 में 10 साल खां पोइ दर्शन कया वञु। वाह कंहिं महिल संत पाण खे प्रगट कनि। इन ॻाल्हि ते निकिती आहे त ॿुधाईंदो वञा किथे किथे साईं कहिड़ा कहिड़ा कृष्मा किथे नलको पैदा थी पियो किथे खुही पैदा थी पई किथे को खूह पैदा थी पियो भई तूं पाणी भरियो वञो दुख लही वियो ख़ल्क़ हली वई। हिकिड़ी क़बर हुई असांजे पासे ॾे अलाए कंहिंजी माण्हू उत्साह विया कंदा कंहिंखे कोई झटको आयो ऐं वरी जे पूॼण थियो हाणे ख़ल्क़ हुन क़बर खे पूॼे अलाए कंहिंजी क़बर आहे। हे असांजी तरह जी ॻाल्हि आहे। किथे किथे केरु केरु कीअं कीअं प्रगट थिए थो ऐं जंहिंजो नसीबु हूंदो हे हकीम सुठो निकितो आहे सभु दुख लही वेंदा आहिनि हज़ार लाइ जंहिंजो नसीबु हूंदो उहो पुॼंदो न बाबा। इन दुख वारा त हज़ारे आहिनि न राम। किथे किथे प्रभु कहिड़े कहिड़े रूप सां कंहिंखे किथे प्रगट करे वञिजो हा उधार करे थो। वाह वाह वाह। तंहिंखां पोइ गुणी ज्ञानी भगत जन असांजा भॼन ॻाइनि था हाज़ुरी पेश कनि था। हा अॼु सुबुह जो 40 को कमु ठपियो 42 शाम जो 7 49 50 जय सखियो जय जय सखियो। हा कर माफ़ी राम माफ़ी मिठा कर माफ़ी राम माफ़ी हो कर माफ़ी राम माफ़ी मामे ऐब घणाई पया थी मामे घणाई पया थी मां त ॾोह घणाई कया थी मां त ॾोह घणाई कया थी है कया थी है कया थी कर माफ़ी राम माफ़ी ओ मिठा कर माफ़ी राम माफ़ी
आहीं सतगुर तूं दीन दयालु आए सतगुर तू दीन दयालु कृपा कर कर हम कृपालु कृपा कर कर हम कृपालु हे ईश्वर अविनाशी ईश्वर अविनाशी हे ईश्वर अविनाशी ईश्वर अविनाशी 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 कर माफी राम माफ मिठा कर माफी माफी राम माफी ओ कॾहिं तूं सतगुर मुंहिंजो वठींदे कॾहिं तूं सतगुर मुंहिंजो वटि ईंदे ॻोल्हीअ खे तूं गॾु त गॾींदे मोलीअ खे तूं गॾु त गॾींदे तुंहिंजे दर्शन जी आहियां प्यासी हो तुंहिंजे दर्शन जी आया प्यासी आहे प्यासी आए प्यासी कर माफ़ी राम मां मिठा कर मां माफी राम माफी आदर त तुंहिंजे जी मां बानी आहियां गोली कर त तुंहिंजे जी मानी आया डोली ओलीअ मूं कदे सतगुर सौली ओलीअ मोगद सतगुर सोली तुंहिंजे चरणनि जी आहियां दासी हो तुंहिंजे चरणन जी आया दासी आहे दासी है दासी कर माफ़ी राम मां माफी मिठा कर माफी राम माफी आन माण्हू आहे बनहाणो आन मानो है बनहानो ओ मुंहिंज सां सतगुर ना कर माण्हू मुंहिंजा सतगुर ना कर मानो मुन माणे मिसकीन जी छो छल पवंदी बाज पिरने शलमानी बाज पिरन कयो अथम माण्हू मणनि जो कयो तम मान मिलन जो हिते माण्हू मणनि जो माण्हू माना भरोसो हिते माण्हू माना अहंकार न आहे ॾाढो तॾहिं मां ख़ुलासो कयो थोरो ॿिए नमूने सम्झी वठंदा आहिनि मां तो ते मणनि जो भरोसो कयो आहे पर न त बि मुंहिंजो दुको दाख़िल कजांइ मां त खणी चवां मां सॼो भरोसो कयां पर तोखे लाइ छा क़बूल आहे राम हो कयो अथमि माण्हू मणनि जो छले दुको दाख़िल कनि जेकॾहिं माण्हू मणनि जो त पोइ दुको दाख़िल बि कीअं कंदा दुको बि कीअं दाख़िल कराइबो न सम्झियो होॾे माण्हू खे वठिबो त दुखो दाख़िल कीअं कराइबो ऐबन खां आजी करे मुंहिंजे ॾोहनि किरे न ॾिसनि मुंहिंजे लोन खे छल पंहिंजे फज़ल साण पहुचनि जो मुंहिंजे सां करननि मां मेरो छल पंहिंजे फज़ल साण पहुचनि मुंहिंजे सां करननि मां भॻवान 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 इसी रूप किस रूप में नारायण मिल जाए श्री राम ओ खोले अंदर जी ताकी वाह वाह खोले अंदर जी ताकी जमियो गत बस अरे बस कर माफ़ी राम माफ़ी हो कर माफी राम माफी कृष्ण गिर जो हर जो अघाईंदे कृष्ण गिर जो अर्ज अगाईंदे साईं बाबा जे वातों मां 5-7 साल सम्झ में हिकिड़ो कंवरराम जो भॼन चवंदा कॾहिं कोई चयूं त उन जो तुकनि जो अर्थ मां कॾहिं कयो आहे हिते कंदा कयो त प्रहलाद भगत जी जो कथा जो थोरो परसंग बसि 2 टियों हे शब्द जॾहिं चवंदा हुआ जॾहिं बि पोइ हिते चवंदा कृष्णगिर महाराज जगबाद में हुया संत सन्यासी हुया पोइ संगत जे ॾींहं जो सुम्हणु
आस्थान ते ईंदी श्री राम त संत पाण वे झली लोॾनि पोइ साईं बाबा भोगड़ा भरिसां रखे छॾनि आख़िर शरीर आहे मशीन त न आहे कंहिं महिल झूठो अचे त भोगड़ो वात में अचे बसि एतिरो ॿुधाईंदा कृष्ण गिरजो अर्ज़ अॻाईंदे पंहिंजो पाण में पाण पसाईंदे ओ पंहिंजो पाण में पाण पसाईंदे कजो मन मुंहिंजे खे नासी कटियो जनम मरण जी फांसी हाय फांसी कर माफ़ी राम मिठा कर माफ़ी चओ न मिठा कर चओ न मिठा कर माफ़ी भॻवान जहिड़ो मिठो कोई ॿियो थींदो आयाणी अवां छा ॾिठो आर्याणी बेटाई सां आर्याणी अवां छा ॾिठो आर्याणी अवां छा ॾिठो जेकी ॾिठो हो मूं जेकी ॾिठो हो मूं आर्याणी अवां छा ॾिठो हो आर्याणी अवां छा ॾिठो ओ मखण माखी मिसरी मखण माखी शेख फरीद साहिब चयो आहे मखण माखी मिसरी मांगियो मांझा दुध सभे वस्तु मिठियां पर रब न पुॼन तुझ सभई मिठियो पर रब जहिड़ो मिठो कोई मिठा कर माफ़ी इन ते श्री राम राजल राजू राजू श्री राम मखण माखी मिसरी बोलो सतनाम साखी मखण माखी खाओ मखण माखी खाओ मखण माखी साईं शांति प्रकाश जो नाम चओ सतनाम साखी खाओ मखण माखी वाह केॾा संत वाह वाह मखण माखी मिसरी वाह तंहिंखां मुहिब मिठो तंहिंखां मुहिब मिठो मिठो आर्याणी अवां छा ॾिठो आर्याणी अवां छा ॾिठो जेकी ॾिठो हो मूं जेकी ॾिठो हो मूं आर्याणी पोइ न चवंदो आर्याणी अवां छा ॾिठो ओ सिज चंड तारा कतियूं सिज चंड तारा कतियूं हो सिज चंड तारा कति हो चो हो सिज चंड तंहिंखां ताबूत खो तंहिंखां ताबूत खो चवण अंदरि सचे साईं जा ॿ फोटो लॻल हूंदा ॾेढ साह में हिकु चुगाड़े चोले साईं हाफ फोटो चए 5 मिंट कोई तके न सघंदो आहे श्री राम ॿुधाईंदा उन वक़्तु कोई लंडन को ठाराया ऐं ॿियो जंग जे मथां जंग चढ़ियल हूंदा 2 फुट हूंदा कुंड में
हेठां छेर ॿधल हूंदी, साईं जन जो लकुण रखियल हूंदो। श्री राम वाह। तन खां ताब तिखो, तन खां ताब तिखो, आराणी अवां छा ॾिठो, जेके अवां छा ॾिठो, जेके ॾिठो मूं, जेके ॾिठो मूं, आराणी अवां छा ॾिठो, आराणी अवां छा ॾिठो, जेके ॾिठो। पुट पुट हा। ओ सुहिणो शाह लतीफ़ चवे थो, सुहिणो शाह लतीफ़ चवे थो, ओ लालऊं लाल लतीफ़ चवे थो, लालो लाल लतीफ़ चवे थो। कंहिं वटि घरों निकितो ईअं वेठो वञे वारी में, अड़े परमात्मा लीला अची चे, हवा लथी तो वारी वही पवंदी वही पवंदी वह पवंदी, वारी में ढकिजी वियो। हा पिणस ॻोल्हण ते लतीफ़ लभे कोन, कंदे कंदे कंहिं महिल हाणे वरी कीअं परमात्मा करे थो जो वारी जो हीअं, अड़े हो श्लोक चयो थे, हा श्री राम। ॿियो वरी ॿिए भेरे वरी गुम थियो, अड़े काॾे त वियो त हिन बाग़ में आहे, ॿियो काॾे वेंदो ॿिए त बाग़ न लधो त बाग़ खे बाहि ॾे वञे, बाग़ सड़ी बुठ थियो, बाक़ी बच में लाह, हिकिड़ो वण जो खाल हुयो उन में बीठो, साणी जन अलाह सेक न अचे तन खे, अड़े उते बीठो आहे, सॼो बाग़ सड़ी वियो बुठ थी वियो, ओहो बीठो जंहिंजे अलाह ते रखियो आहे। सुहिणो शाह लतीफ़ चवे थो, सुहिणो शाह लतीफ़ चवे थो, ओ लालऊं लाल लतीफ़ चवे थो, लालो लाल लतीफ़ चवे थो। सतगुरु नाम मिठो, मुर्शिद नाम मिठो, सतगुरु नाम मिठो, मुर्शिद नाम मिठो, वधो थो वञे, आराणी अवां छा ॾिठो, आराणी अवां छा ॾिठो, आहा जेके ॾिठो मूं, बसि छड़ो छड़ो बसि मूं, बसि छड़ो इहा हले ई हली चे, जेके ॾिठो मूं, जेके ॾिठो मूं, आराणी अवां छा ॾिठो, आराणी अवां छा ॾिठो, जेके ॾिठो।